इल्म, अदब, डाहब ऐं ॼाण जो तसलसल। टियों हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल 2018। अदबी सरगर्मियुनि जो तर्जुमान सिलसिलो। हिन साल बि पुरमग़ज़ अदबी बैठकुनि, बहस मुबाहिसनि, तालीमी ऐं तदरीसी सरगर्मियुनि सां भरपूर। मौसीक़ी जूं महफ़िलूं ऐं किताबनि जा स्टॉल्स। तस्वीरुनि जी नुमाइश ऐं नौजवाननि लाइ मख़सूस स्टेज। मां जोई आहियां, सोई हां समेत बेशुमार सकाफ़ती रंगनि सां गॾु। उणवीहीं, 20 ऐं 21 जनवरी सिंध म्यूज़ियम हैदराबाद में। अचो ऐं पंहिंजे ई हिन अदबी मेले में पंहिंजी शिरकत सां पंहिंजी ॿोलीअ, अदब, सक़ाफ़त ऐं फ़नून लतीफ़ा जे मुख़्तलिफ़ रंगनि खे आछियो, पंहिंजनि मुहबतुनि ऐं पंहिंजाइप जा गुल। अचण न विसारजो। हैदराबाद लिटरेचर फेस्टिवल 2018।